अस्सलाम वालेकुम दोस्तों, असां तव्हांजे लाइ पेश ख़िदमत आहियूं तमामु ज़बरदस्त ऐं अहम ॼाण सां गॾु सिंध जी तारीख़ क़दीम दौर खां मुग़ल दौर ताईं। हीअ असांजा लेक्चर तक़रीबन 10 खां 20 वीडियोनि ताईं मुश्तमिल आहिनि ऐं जिन्हनि खे तव्हां ॾिसी रोज़ पंहिंजे इल्म में इज़ाफ़ो आणींदा ऐं सिंध जे तारीख़ जे बाबति तव्हां तमामु सुठियूं ॻाल्हियूं हितां सिखी वठंदव जेके तव्हांजे लाइ वॾा फ़ाइदेमंद इंशाअल्लाह साबित थींदा। ऐं बराए महिरबानी अगरि जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त हिनखे सब्सक्राइब कयो ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो जीअं ॿिया बि तइलीम हासिलु करे सघनि तव्हांजे मदद सां। अचो त पोइ हलूं था पाण पंहिंजे सिंध जे तारीख़। बिस्मिल्लाह रहमान रहीम। बाब पहिरियों छो त दोस्तों तारीख़ सिंध जी इब्तिदा कीअं थी। अचो हाणे हेठि ॾिसूं था। छो त सख़्तु अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो हिन मुल्क ते सिंध नाले पवण जो को सही ऐं यकीनी सबबु कंहिं बि तारीख़ मां मिली नथो सघे। तफ़्तुल किराम वारो लिखे थो त हिंद ऐं सिंध ॿ भाइर हाम बिन नूह अलैहिस्सलाम जा पुट हुआ जिन जी हुकूमत संदन औलाद समेत हिन मुल्क ते घणो वक़्तु रही, तंहिं करे उन्हनि जे ई असर खां हिन सरज़मीन जे हिकु भाङे ते हिंद ऐं ॿिए भाङे ते सिंध नालो पियो आहे। मौलाना शर साहब पण बावजूद कामिल तहक़ीक़ात जे इन अमर ते सख़्तु अफ़सोस जो इज़हार कंदे लिखे थो त आर्या माण्हुनि जे अचण खां अॻु हिते जी असुली ऐं ग़ैर आर्या रहाकनि में ही मुल्क कहिड़े नाले सां यादि कयो वेंदो हो सो पतो मिली नथो सघे, मगर आर्या माण्हू जॾहिं हिंदुस्तान में आया तॾहिं उन्हनि पहिरियां ई मुल्क जे उन सारे हिसे ते कब्ज़ो कयो जो दरियाव अटक ते आबाद आहे ऐं पंहिंजे ताक़त खे पुख़्तो ऐं मज़बूत करण लाइ फ़तह कयल मुल्क ते पूरो ग़लबो हासिलु करे पंहिंजी काहनि जी रफ़्तार खे अॻिते वधण खां रोकी छॾियो ऐं हिते ई साकन थी विया। उन सबबा 3 ॾींहंनि में ही दरियाव आर्या माण्हुनि जो दरियाव कोठियो वेंदो हो। हाणे ॿी किताब में मिले थो त चवे थो तारीख़ी पंजाब जेको किताबु आहे उहो लिखियो आहे सैयद मोहम्मद लतीफ़। उन में कुझु ॾींहं बाद आर्यन हिन दरियाव जो नालो सिंधु रखियो, उन करे जो संदन ज़बान संस्कृत में सिंधुअ जी मैना हुई दरिया, तंहिंजे करे आर्यन जो नालो छा रखियो, सिंधु रखियो। आर्या में सिंधु रखियो नालो ऐं संदन एतक़ाद में समुंड जो देवता हिन नाले सां यादि कयो वेंदो हो। तारीख़ हंटर पोइ जॾहिं उहे हिन मुल्क में पखड़िया ऐं दरियाव अटक सां मौजूदा 5 नदियूं ऐं सरस्वती नदी गॾियल नज़र आयनि तॾहिं हिन सरज़मीन खे सप्ता सिंधु 7 नदियूं कोठण लॻा। हिननि मां सरस्वती जा सभिनी नदियुनि जे उभरंदे ऐं सभिनी खां नंढी आहे। हिन वक़्तु घणो करे ख़ुश्क रहे थी, मगर हज़रत ईसा खां 600 वरे अॻे बिल्कुलु वॾी नदी बयानु कई वञे थी। तंहिं बाबति हिंदनि जो एतक़ाद आहे त उहा उतां ग़ाइब थी वञी गंगा ऐं जमुना सां मिली आहे। किन अंग्रेज़ी महक़क़नि जे हिसाब सां हज़रत ईसा अलैहिस्सलाम खां तक़रीबन 1500 वरे अॻे आर्या क़ौम उभरंदे तरफ़ पंहिंजो क़दम वधायो ऐं वञी गंगा ताईं पहुता, मगर ॿियनि दलीलनि मां मालूम थो थिए त हीउ उन ई ज़माने खां घणो अॻे जो वाक़ियो आहे। ख़ैर ही वाक़ियो कहिड़े बि ज़माने जो हुजे, मगर उहे माण्हू पंहिंजे हिन फ़तहमंदी जे रफ़्तार में जीअं जीअं अॻिते वधंदा विया तीअं तीअं ही मुल्क सिंधु बि वॾो थींदो वियो। हिननि बहादुर फ़ातिहनि जे झंडे सां गॾु ही नालो उभरंदे तरफ़ वधंदो हलियो वियो ऐं उन्हनि सभिनी मुल्कनि ते पंहिंजो पंहिंजो कब्ज़ो कंदो वियो, जिन खे आर्या क़ौम फ़तह करे पंहिंजो कंदी वई। बिल्कुलु क़रीब हो त सारे हिंदुस्तान जो ई नालो थी वञे, पर गंगा वादीअ ताईं पहुची आर्यनि पंहिंजे कब्ज़े कयल हुकूमत खे आर्या विर्त जो ख़िताबु ॾेई छॾियो। हीअ हिकु अहिड़ो इनक़लाब हो जो लफ़्ज़ सिंधुअ जी दुनिया मां मिटिजी वञण जो घणो अंदेशो पैदा थी वियो हो, मगर आर्यन जा पुराणा सौट मग़रबी ज़बरदस्त विराक ऐं हरीफ़ ईरानी अहिड़ा न हुआ जो आर्यन जे मुक़ररु कयल हिन नए ख़िताब खे तस्लीम करे वठनि। उन्हनि हिंदुस्तान खे कॾहिं बि आर्या वर्त न कोठी, बल्कि सिंधु ई चवंदा रहिया। अॻिते हली ईरानियुनि जे ज़बान पंहिंजी महावरी सां सिंधुअ खे मिटाए सिंध बिनाए छॾियो ऐं वरी को अहिड़ो फार थियो जो उन्हनि में लफ़्ज़ सिंध बदिलजी हिंद थी वियो, पर ईरानियुनि जे हिन फेर घेर खां एकारी ज़्यादा यकीन थी सघियो थी त
हाणे लफ़्ज़ सिंधु जो को बि असरु बाक़ी न रहंदो, मगर ख़ुदि हिंद जे ओलहंदे ज़िलनि जा माण्हू हिन खे पंहिंजे ज़बान में हल्को करे सिंध चवंदा रहिया। ऐं शायदि इहो ई सबबु आहे जो हिन लफ़्ज़ ते ज़माने जी रोश पंहिंजो असरु न विझी सघियो। ईरान में हीउ लफ़्ज़ सिंधु मां हिंद थींदे ई ग़ैर क़ौमनि जे ज़बाननि ते चढ़ी ओलह जे दूर दराज़ मुल्कनि जे तरफ़ हलियो वियो। अरब ताईं हिंद ई हो, मगर यूनान ताईं पहुचंदे पंहिंजंदे अंधु बणिजी इंडिया थियो। हा दोस्तो, जीअं त इंग्लिस्तान में हर्फ़ दाल आहे ई कोन, तंहिं करे माण्हू तक़रीबन 3,500 वरनि खां पोइ केतिरियूं ई कलाबाज़ियूं खाए ही नालो जो असुल में सिंधु हो सो इंडिया बणिजी हिकु अहिड़े फुरियल सूरत में असां ताईं पहुतो जो बिल्कुलु घणे ग़ौर ऐं फ़िक्र खां पोइ खेसि सुञाणी सघियासीं। हाणे सोचो, ईरानियुनि जी ग़लती ऐं उन्हनि जो असरु, जेका ईरानियुनि ग़लती कई आहे उनजो असरु अॼु ॾींहं ताईं सिंध खे भुगतणो पवे थो। मालूम थो थिए त ईरानियुनि सिंधीअ खे हिंद बणाइण खां पोइ घणनि ॾींहंनि बाद जॾहिं ॾिठो त हिंद जे ओलहंदे हिसे जा माण्हू पंहिंजे वतन खे सिंध चवनि था, तॾहिं ग़लती खां इन्हनि सम्झो त हिंद उन मुल्क जो नालो आहे जंहिंखे माण्हू आर्यावर्त चवनि था। हिननि जी पैरवी में उहा ग़लती अरबनि खां बि थी, जंहिंजो नतीजो हीउ थियो जो फ़क़ति हिंदुस्तान जा मग़रबी ज़िला सिंध जे नाले सां रहिजी विया ऐं बाक़ी सॼी मुल्क हिंद कोटिजणु लॻो। ऐं ॿियो मज़ो वरी हीउ थियो जो आर्यावर्त जी रहंदड़नि बि हिन बिगड़ियल नाले हिंद खे क़बूलु करे वरितो ऐं उन ई जे तरफ़ निस्बत करे पाण खे हिंदू कोठाइण लॻा। हिकु चीनी सियाह जो बयानु दोस्तो, चीनी सियाह हुइंटसांग जो सरवर काइनात हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वफ़ात खां 4 वरे अॻु सन 7 हिजरी खां 26 हिजरी मुताबिक़ 629 ईस्वी खां 645 ईस्वीअ ताईं यानी ख़िलाफ़त उस्मानी जे 3 साल ताईं हिंदुस्तान जे मुल्कनि जो सफ़र कंदो रहियो। सो पंहिंजे सफ़रनामे में लिखे थो त हिंदुस्तान क़दीम ज़माने में शंतू ऐं हेंतू जे नाले सां मशहूरु हो, मगर हाणे उनजे नाले जो सही तलफ़ुज़ इचार अंटू आहे। तारीख़ी हंटर में इहो ॻाल्हि साबित आहे। उन मां पतो पवे थो त हुइंटसांग जे ज़माने में ईरानियुनि जो जुड़ियल नालो हिंद बि हेसि ताईं अची चुको हो ऐं एंटू त यकीनन यूनानियुनि आंदो जॾहिं हू सिकंदर सां गॾु हिते आया हुआ ऐं ग़ालिबन उन्हनि जो ठाहियल नालो हिन चीनी सियाह जे वक़्त में मौजूदु हुयो। महिरबानी दोस्तो तव्हांजो असांजो वीडियो खे ॾिसण जे लाइ, ऐं तव्हां ही स्क्रीन शॉट्स बि वठी सघो था, हिनखे बाद में पढ़ी बि सघो था। बराए महिरबानी असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा ऐं साथ शेयर बि पंहिंजे दोस्तनि सां कंदा हलो। महिरबानी।